हलो सर खपाए हे ताए बकरी काई नी कंजी चुराई थई आ मुंजी पहुंची आ बाबे मुंजे जी आ लेसन अथस लेसण के तू छा कंदे मां खपायांस तो घणे में तो खपाई छ 20000 रुपया हेड़िया वेड़िया 20000 रुपया बकरी 20000 ले 20000 रुपया अधा ॾिस त सही मां ॾिसां। 4 फर ॾींदी आ 4 फर हल कूड़ बेड़ा तो हणी और कूड़ तो के पंज ठियल न हां छा तो ॾिसीस मादी आ बाबा मादी आ पैसा तो जाए पैसा को फ्री में कौन थो जी घणा ॾींदे पैसा दिसण त दे न जल्दी कर न बाबा बाबो नची वञे एक चोरी का है तू वरी पढ़े के मां पाले मो दींदस जेके माण्हू मारींदो आ घणो दस मुल 20000 हल 20000 को मैं तो खपाई आ बाबा वठी रे वठण त ॿिया बि ग्राहक आहिनि मां उते खपाईंसि न न 20000 न थींदी बी मां ॾिसां ॾिस 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 पक सा 4 फर ॾींदी आ हा 4 फर रुपया 5000 चई ते ते नोट कढी जाए वनी तू ड्रामा बाबा भर बाकी बाबा बकरी जाने गाल मां मुंहिंजी जाने ॿुध, मूंखे अदाकार थियणो आहे तो आता का थींदे 5000 ॾियां तो डायरेक्टर के चटाई दे 5000 में तो के हीरो किरदार कराईंदो हाँ। हां पैसा कढ छॾा कर ॾे पैसा पैसा कढ छॾा कर मां अपने आपने मो दींदस बकरी बस पैसा त ॾे गड़ हे ॾिस हिकु हिक हा जल्दी कर ब हे टे हे छॾा कर यार बाबू चार पने मां पाने मो दींदस छॾा अॼु बुका मोकलाए जो बकरी कढी वञे हां बुध सुभाणे किथे दी शूटिंग तू हल बाबा हल मां भी उते मुंहिंजी मर्ज़ी आहे हलो अॼु मूंखे अदाकार अचण खां को बि नथो रोके सघे इहो छो त मूंखे पैसा डायरेक्टर खे ॾींदुसि 3000 रुपया ॾींदुसि 2000 गीदे में रखंदुसि नौरे हेतिरी अदाकारा